असांजे मुर्शिद करीम पंहिंजे मलफूज़ात में फरमायो आहे हुज़ूर अलैहिस्सलाम हिकु दफ़े सफ़र ते निकिता बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ पानी खुटी वियो साहबे किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पानी नाहे हुज़ूर फरमायो हिन जबल खां परे पासे दे हिकु ओठिया उठ ते सवारा पानी उन सां साड़ा उनखे मूं वटि वठी अचो हे तुझे भित जे पुठियां जी ख़बर कान थी पवे भित घणी मोटी थींदी फुट 5 फुट 10 फुट हेॾो सारो मोटो जबल हुजूर हिन पासे खां बीठा हल पानी खणी वञण वारो परे पासे खां आहे हुजूर अलैहिस्सलाम खे कीअं ख़बर पई इन मां मालूम थियो अल्लाह मुस्तफ़ा खे उहा नज़र अता फरमाई आहे उहा नज़र अता फरमाई आहे जो हुजूर जे हिक जाइ ते वेठो आहे त मुस्तफ़ा जी नज़र कायनात बंदी बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की के है रूबरू सब खुदाई खुदा की बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह था चओ यार साहबी विया उन उठ वारे सां मिलिया बराबर उठ वारो हुयो पाणीअ जो हुन सां बमश्कू जो हुजूर फरमायो साण हुयो उन खे चयो हलो तोखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾनि था उन चयो मां तव्हांजे रसूल खे कोन थो सुञाणा तव्हांजे नबी खे कोन थो सुञाणा न हलंदुसि जे न हलंदे त तोखे ज़ोरीअ वठी हलंदासीं छो त हुजूर फरमाया वठी अचो न चईंदासीं तोखे हल मुठ जे खणी महार खे पकड़ियो वठी आया सिधो हुजूर जे दरबार में वठी आया बमश्कू पाणीअ जो हुन जो साण हुयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे फरमायो असांखे पाणी खपे हुन चयो सही पाणी कल हिन टाइम ते मूं भरियो आहे माना हितां खां हिकु ॾींहुं परे पाणी आहे 24 कलाकनि जे पंध ते पाणी बीठो आहे मां उतां पाणी भरे आयो आहियां पंहिंजे मालिक ॾे भरे थो वञा पाणी जे तव्हांखे ॾियां खुटी पवंदो त पोइ मालिक जा मोजड़ा केरु खाईंदो मां उन जो ख़ादिम ग़ुलाम आहियां उन जे लाइ पाणी थो भरे वञा तंहिंजे करे तव्हांखे कीअं पाणी ॾियां हुजूर फरमायो तूं ॾिसंदो वञा पाणीअ जूं मश्कूं हेठि लाइ पाणीअ जूं हेठि मश्कूं लाथो वियो हुजूर अलैहिस्सलाम फरमायो हिन खे खोलियो मुंहुं मश्कुनि जो खणी खोलियो खोलण खां बाद में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथनि मुबारकनि सां पाणी लाहण शुरू कयो हुजूर फरमायो पाणी भरियो पाणी भरींदा विया हुजूर फरमायो सवारनि खे पाणी पियारियो सवारनि खे पाणी पियारियो हुजूर फरमायो तव्हां बि पियो जेके साहबी मौजूद आहे सभिनी पीतो हुजूर फरमायो वुज़ू बि कयो वुज़ू बि कयो हुजूर फरमायो भरियो बि सही पाण सां गॾु पाणी भी मश्कुन में भरियो भरण खां बाद में हुजूर फरमायो हाणे हिन जो मश्कूं बंदि कयो पाणीअ जो वरी साॻी तरह सां मश्कूं बंदि कयो वियो हुन ग़ुलाम सॼो ॾिठो पे हुजूर अलैहिस्सलाम हुन खे फरमायो ॿुधाए असां तुंहिंजे पाणीअ मां घणो पाणी घटि कयो आहे हुन सॼो इहो माजरा ॾिठो पे वॾी ॻाल्हि थी वई पाणीअ जूं मश्कूं लथूं हेतिरा सारा माण्हू पाणी पीतऊं सवारनि वुज़ू कयो पाणी भरियो पाणी वरी खुटो ई कोन्हे हुजूर खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेतिरो पाणी हुयो ओतिरो ई मौजूद आहे पर सही असां त सही कोन सम्झंदासीं नालो तुंहिंजो ॿुधो ज़रूर हो पर मञीदा कोन हुआसीं
चयो नबी को ज़ाहिर थियो पर असां मञण लाइ तयार कोन आसो परे पिया तव्हां खां भॼंदा हुआसो अॼु मुस्तफ़ा अखियुनि सां ॾिठो आहे या रसूल अल्लाह मां मञां थो तूं हक़ जो नबी आहीं मुखे कलमो भरायो मां मुसलमान थो थिया हुजूर उनखे कलमो भरायो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे मुसलमान थिया मुसलमान थियण खां बाद में हुनजे शक्ल जो रंग सांवरो हुयो कारे रंग जो हुयो को हबशी गुलाम हुयो हजरत पी साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़ी धणी रज़ी अल्लाह ताला ने फरमाइन था मदीने वारे पंहिंजो यतुल्ला वारो हथ मुबारक खणी हुनजे मुंह जे मथां फेरियो आहे हुजूर हुनजे मुंह ते हथ मुबारक घुमाईंदा विया रंग मटबो वियो ईअं पियो चमके जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो आहे चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले जोर से यार सुभान अल्लाह तो चो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले अदा हुजूर के पानी जी जरूरत कान ही असल में हिन जे क़िस्मत खे ठाहिणो हो सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जे कदमन मुबारकन लगन सा ज़मज़म पानी खूह निकरी सके तो पानी निकरी सके तो त मुस्तफा करीम त हजरत इस्माइल जो बे ईमान तो हुजूर जे इशारे सा पानी दा चश्मा जारी पे थ सका पर हुजूर अलैहिस्सलाम जो हुन के घुरायो तो उन के वठी अचो असल में हुजूर उन जे किस्मत के ठायो जो सुभान अल्लाह जहन्नमी हुयो हुजूर उनखे जन्नती बनायो वो नारी हुयो हुजूर अलैहिस्सलाम उनखे बेइज्जती बनायो रुगो अंतर उन जो रोशन कोन कयो हुजूर उन जे ज़ाहिर खे भी रोशन फरमाए छॾियो पीछे रोज़ आला फरमाईंदा गुलाम निकतो हुजूर फरमायो हन वञ पंहिंजे मालिक खे पानी पहुचा पंहिंजे मालिक वटि पानी खणी आयो हिन जे मालिक जी नज़र जॾहिं हिन ते पई भुलिजी पियो मूं वारो गुलाम त रंग जो सांवरो हुयो शक्ल जो कोजो हुयो हे त नूरानी सूरत वारो को अची रहियो आहे सवारी त मूं वारी आहे उठ त मूं वारो आहे मश्कूं बि मूं वारियूं आहिनि सवार मटियल आहे शायदि मुंहिंजो गुलाम मरी वियो या उनखे कंहिं मारे छॾियो आहे ॿियो उठ कायो पियो अचे अॻिते वधी हुन सां मिलियो हुनखे पुछे अबा तूं केरु आहे मुंहिंजो गुलाम किथे आहे उठ तां लथो मालिक खे चई सही मां ई तुंहिंजो गुलाम आहियां चए तूं त हीअं हारे पारे हुए रंग जो सांवरो खारो हुए हाणे तुंहिंजी शक्ल चमकी रही आहे सूरत तुंहिंजे मां नूर पियो नज़र अचे चई मालिक खे चई ॻाल्हि ॿुधो तव्हां नाराज़ थियो या राज़ी रहो मूंखे रखो या पाण वटि कढी छॾियो ॻाल्हि सची तो तव्हांखे ॿुधायां असां न जेको ॿुधो हुयो त आख़िरी नबी आयो आहे पाण हुन खां भॼंदा हुआसीं अॼु मां उन वटि वञी निकतुसि मुंहिंजे ज़ाहिर खे बि बदिलाई अंदर खे बि तब्दील फरमाए मूंखे कलमो भरायो त मां मुस्लमान थी आयो आहियां जी यार ॿियूं ॻाल्हियूं त पंहिंजे जाइ ते पंहिंजे मालिक खे चई पाणी मूंखां लाथऊं हेॾो सारो लश्कर हो पाणी पीतऊं सवारनि खे प्यारियूं खयूं बि सही पर मुंहिंजूं मश्कूं जेतिरियूं भरियल हूं ओतिरियूं भरियल आहिनि ईअं थो सम्झां हिकिड़ो कतरो बि घटि न थियो आहे हे ॾिसे थो मुंहिंजी सूरत खे हथ घुमाई त मुंहिंजी सूरत नूरानी थी वई आहे मालिक हो समझदार हो चियार गलत ॿुधंदासीं वाकई इहो सच जो नबी आहे
जे तुझे इन रंग खे भी वटाए छॾियो आहे हाणे मूंखे भी वठी हल जे तूं पंहिंजे दिल खे चमकाए आयो आहे त मुस्तफ़ा जे ईमान जे नूर सां मां भी पाण खे चमकायां मालिक खे वठी आयो हुन जो मालिक भी मुस्लमान जो चओ सुभान अल्लाह अबा जेको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथ मुबारक सां ॿियनि जो सूरतुनि खे नूरानी बनायो पाण नूर हूंदो या न हूंदो बिना पाछे तुझो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुकुम बिना पाछे तुझो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खा तुझो यार हुस्न वध यूसुफ खा तुझो यार हुस्न ॾिसी हुरा थियो है रान नबी तुझे शान मथा थिया कुर्बान नबी घोरा बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा असां जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म खे पाछो हुयो ई कोन चओ सुभान अल्लाह हुजूर जे जिस्म मुबारक ते मख बि कान वेहंदी चओ सुभान अल्लाह हुजूर जे जिस्म खे त पाछो कोन हो पर पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे जिस्म खे भी पाछो कोन हुयो जे हुजूर जे जिस्म मुबारक ते मख कान वेंदी हुई अड़े तरीके सां सैयदना गौसुल आज़म जे जिस्म ते भी मख कान वेंदी हुई अल्लामा शमसुद्दीन ज़ाबी रहमतुल्लाह अलैह सियर आलमुन नुबला में लिखियो आहे एडो मुजादा हाफिज हुयो एडो त नाक़िद हुयो हदीस जे राविन जे मथा उन कई किताबन जे हालात लिखिया उन सियर आलमुन नुबला में लिखियो आहे त सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जो उहो मकाम हो जो पीरन जे पीर जे जिस्म ते मख कान वेंदी हुई माण्हुनि पुछो क़िबला जे जिस्म ते मख न वेंदी आ छो सैयदना गौसुल आज़म फरमायो मख उते वेंदी आ जिते मिठास हुजे या गंदगी हुजे मां अब्दुल कादिर वट न को दुनिया जो गंद आ न को आखिरत जी मिठाण आ तंहिंजे करे मख मूं ते वेंदी नाहे के माण्हू दुनिया में लालचूं रखंदा आहिनि असांजी दुनिया में का लालच कान्हे माण्हू अल्लाह जो के इबादतूं कंदा आहिनि अल्लाह जे रज़ा लाइ के वरी माण्हू अल्लाह जे इबादत में भी दुनिया खे साम्हूं रखंदा आहिनि त हे असांजा मसाला हल थियनि पीराने पीर फरमायो दुनिया भी मूं वटि कान्हे दुनिया वारो गंद भी कोन्हे को आखिरत जो मिठास भी नाहे माना इबादतुनि मां अल्लाह ताला जे ज़िक्र फिक्र मां को आखिरत नेमतुनि जे हासिल करण जे लाइ इबादत अब्दुल कादिर कोन कंदो आहे इबादत कंदो अल्लाह जे रज़ा जे लाइ मुंहिंजो हर कम अल्लाह जे लाइ आहे तंहिंजे करे न को आखिरत जे मिठाण हासिल करण जे लाइ न को दुनिया जो गंद हासिल करण जे लाइ न को मूं वटि दुनिया जो गंद आहे जो मख मूं वटि वेहे न को आखिरत जो मिठास आहे जो मख मूं वटि अचे तंहिंजे करे मुंहिंजे मथां मख वेंदी कान्हे सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जो इहो शान हो जो हुजूर जे इत्तिबा में मज़हरियत जे उन मकाम ते पहुतो फनाइयत जे उन मकाम ते वञी पहुतो आहे जो गौसुल आज़म फरमाईंदा हुआ दुनिया जो हर वली कंहिं न कंहिं नबीअ जे नक्शे कदम ते आहे मां अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे नक्शे कदम ते आया अल्लाह ताला मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए व आखिर दावा